वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। अल्लाह दे वास्ते इन घर जो मानुन जे मथा हज फर्ज कयो वियो आ, जंहिंखे बि रस्ते जी सघ हुजे, माली तौफीक हुजे, जिस्मानी सेहत हुजे, रस्तो अमन वारो हुजे, उन जे मथा काबे जो हज फर्ज आ। काबे जो हज जिंदगी में हिकड़ो भेरो हज अदा करण फर्ज आ। साईं फरमाइन था जंहिंखे माली तौफीक भी आहे, पैसे जी तौफीक भी आहे ऐं हज नथो पढ़े, वणेस त यहूदी थी मरे, वणेस त नसारो थी मरे, वणेस त मजूसी थी मरे, पर मुसलमान थी न मरंदो। अब गाल समझो था? मालदारो, ओ पैसे वारो, ओ टंडे जा सेठियो, रब तौफीक ॾिनी तो वञी हज करे अचो, अल्लाह जे घर जो दीदार करे अचो। जेकॾहिं ताक़त जे हूंदे बि हज नथो करे, यहूदी थी मरे या नसारो थी मरे, मुसलमान थी कोन मरंदो जेको ताक़त जे हूंदे बि हज ते नथो वञे। ओ मिठा, पर जेकॾहिं अल्लाह तोखे तौफीक ॾिनी आ, हिकिड़ो हज जिंदगी में फर्ज आ, वरी रब तौफीक ॾे ॿियो हज करे आ, वरी रब तौफीक ॾे टियों हज करे आ, वरी रब तौफीक ॾे चौथों हज करे आ। 4 हज जेको नफली करे अचे ऐं उहा उन जा हज मक़बूल हुजनि त जहन्नम जी बाहि त न साड़ींदसि, पर रब जो वाइदो आ दुनिया जी बाहि बि कोन साड़ींदसि। आलिम ज़गूरे पे तकरीर की हदीस बयान कई कि शोधा वेठा जो मौलवी साहब तो घणा हज कयन, चे मूं 4 कया है, चे पोइ इहा हदीस तोते दा आज़मायो था तो भली आज़मायो। तव्हां के शकवा मुखे पंहिंजे महबूब मोहम्मद जे कौल में शक न आहे। सुकल काठन जो ढेर गड कयूं, बाह जो मच बायूं, जो तू 4 हज करे आयो ही, हींअर तो हदीस बयान किया त 4 हज जे कया ऐं हज मक़बूल हुजन, उनके बाह न साड़ींदी। हाणे बाह बारियूं था, तू गिड़ त असांखे हदीस ते यकीन अचे। बाह मच बरी वियो, अल्लाह जे बाने के ज़ोरी करी बाह में उछलायूं त जिस्म त न सड़ियो, वार के लहसत न आई, पर बदन जे कपड़े के भी सेक न आयो। कख सड़न पन सड़न सड़े साओगा जन रिझायो अल्लाह तो नाचे तन के। सर में पखी हिकड़ो मथस मारी लख, जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो।